बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 26 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे सुर सारंग। बैत आहे, पहिरें हिन बैत जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं, सवाल जवाब, उन खां बाद ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणे जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे आगम, माना जुड़। लफ़्ज़ आहे पसण, माना ॾिसण। लफ़्ज़ आहे सारंग, माना मींहुं। लफ़्ज़ आहे मींहां, माना मींहं में। लफ़्ज़ आहे नीहां, माना प्यार या मंझां। लफ़्ज़ आहे जूए, माना धरती या मुल्क। लफ़्ज़ आहे रंग रचन, माना ख़ुशियूं थियनि। लफ़्ज़ आहे संघार, माना मालवंद या मारू। पोइ लफ़्ज़ आहे अंग, माना निशान। लफ़्ज़ आहे सेणनि, माना मिटनि माइटनि या प्यारनि। लफ़्ज़ आहे कीहां, माना रड़ियूं। लफ़्ज़ आहे बादल, माना जुड़। लफ़्ज़ आहे सावण, माना ऊन्हारो। लफ़्ज़ आहे ॼमांदड़, माना ॼमार, उमिरि या हयाती। लफ़्ज़ आहे सहसी, माना हज़ारें। लफ़्ज़ आहे सार, माना संभाल या यादगिरी। जी दोस्तों, हाणे असां बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत आगम ईय न अंग, जहिड़ो पसण पिरीअ जो। सेणनि रीअ सैयद चए, रूह न रचनि रंग। सहसें थिया सारंग, जानी आयो जूए में। सम्झाणी। हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जुड़ एतिरो ख़ूबसूरत न आहे जेतिरो संदसि महबूब आहे। महबूबनि खां सवाइ रूह खे मींहोगी जी मुंद मज़ो नथी ॾिए। ऐं जॾहिं दिलि घुरियो दोस्त ईंदो त ॼण हज़ारें मींहं वसी विया। बैत मींहां ऐं नीहां ॿई अखर हेकिड़ी, जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां। बादल थी बीहां, जे आगम अचण जा करी। सम्झाणी। हिन बैत में शाह साहिब चवे थो त मींहुं ऐं नींहुं ॿई हिक ई माना वारा अखर आहिनि। जॾहिं मींहुं वसण वारो थिए थो त ककर रीहूं कनि था। अहिड़ीअ तरह ए पिरी, जे तूं अचण जी करीं त आऊं बि ककर थी बीहां। बैत आगम कयो अचनि सॼण सावण मींहुं जीअं पासे तन वसनि, जे सभु ॼमांदड़ सिकिया। सम्झाणी। हिन बैत में शाह साईं चवे थो त महबूब सावण जे मींहं वांगुरु जुड़ लाहियूं था अचनि ऐं वञनि बि ओॾांहुं था जेके संदनि लाइ सिकायल आहिनि। मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सारंग मां छा मुराद आहे? जवाब, सारंग मां मुराद बरसात आहे। सवाल नंबर ॿियो, सहसें सारंग कॾहिं थींदा आहिनि? जवाब, सहसी सारंग उन वक़्तु थींदा आहिनि जॾहिं दिलि घुरियो दोस्त ईंदो आहे। सवाल नंबर टियों, हिननि बैतनि में शाइर कहिड़ो मंज़र चिटे थो? जवाब, हिननि बैतनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई
रहमतुल्लाह अलैहि सावण जे मींहं वसाइण लाइ ईंदड़ जुड़ ऐं ककरनि जे अचण जो मंज़र पेश करे थो। ॿिए हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो। लफ़्ज़ आहिनि पसण, सेणनि, सहसी, कीहां, ॼमांदड़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं। पसण माना ॾिसणु, सेणनि माना मिटनि माइटनि, सहसी माना हज़ारे, कीहां माना रड़ियूं, ॼमांदड़ माना ॼमार या हयाती। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम काफ़िया या हम आवाज़ लफ़्ज़ लिखो जीअं मींहां, नीहां। हाणे लफ़्ज़ आहिनि अचनि, अंग, बीहां। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा हम काफ़िया या हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। मींहां, नीहां, अचनि, रचनि, अंग, रंग, बीहां, कीहां। दाल मींहं पवण खां पोइ जो मंज़र पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाब मींहं पवण खां पोइ ॻोठ ऐं शहर जे आस पास घुमण लाइ निकिरिजे त अजीब नज़ारो पियो महसूसु थींदो। वण टिण धोतल साफ़ नज़र ईंदा। पाणीअ जो मथांहीअ खां हेठि तरायुनि ॾांहुं किरण करे गोड़ जो आवाज़ बि वणंदड़ हूंदो आहे। बरसाति बि हद अंदरि पवणु सुठी लॻंदी आहे। घणी बरसाति पवण करे न सिर्फ़ु फ़सुलनि खे नुक़सानु रसे थो पर साॻिए ई वक़्तु दरियाउनि ऐं वाहुनि में पाणी भरिजी वञण करे ॿोॾ जो बि ख़तरो थिए थो ऐं ॿहिराड़ीअ जे कचनि घरनि जे टिमण ऐं किरण जो ख़तरो महसूसु थींदो आहे। मींहं जे मौसम में पखी पखण बि ख़ुशि थी मिठड़ियूं ॿोलियूं ॿोलीनि था। हर तरफ़ हिकु ख़ासि हुॿकार पखिड़िजी वञे थी। माण्हू दरिया ऐं समुंड जे किनारे ते वञी मौसम जो मज़ो माणींदा आहिनि। वाव ॾिनल बैतनि जो मरकज़ी ख़्यालु बयानु करियो। जवाब हिन बैत जो मरकज़ी ख़्यालु मींहं जे पवण खां अॻु जो मंज़र बयानु करणु आहे। ज़े ॾिनल तस्वीरुनि खे ग़ौर सां ॾिसो ऐं मुख़्तसिर आखाणी लिखो। जी दोस्तों, हाणे ही तस्वीर आहिनि। हाणे हिननि तस्वीरनि ते मुख़्तसिर कहाणी लिखंदासीं। जवाब साॼे पासे वारे तस्वीर में टे ॿार आहिनि। ॿिनि खे मींहं खां बचण लाइ छटियूं आहिनि। हिकु छोकिरो मींहं वसंदे फुटबॉल खेॾे रहियो हो सो अचानक तिरकी पियो। ॿार मथसि मुस्कुराइनि था। खाॿे पासे वारी तस्वीर मींहं खां पोइ जी आहे। घणे मींहं वसण जे करे रस्ते ते पाणी जमा थी वियो आहे। ॿार काग़ज़ जूं ॿेड़ियूं ठाहे उन में तारीनि था। ॿिया ॿार मींहं खां पोइ ॾाढो ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। हाय मींहं जी मुंद ते मुख़्तसिर मज़मून लिखो। जवाब मींहं जी मुंद ॾाढी वणंदड़ हूंदी आहे। गर्मी जी सख़्तीअ खां पोइ जॾहिं मींहं वसणु शुरू थींदो आहे त न सिर्फ़ु माण्हू बल्कि जानवर बि ख़ुशी महसूसु कंदा आहिनि। ज़ोरदार मींहं वसण करे जायुनि ऐं छितियुनि जो पाणी निसारनि ज़रिए वहणु लॻंदो आहे। घिटियुनि जी नालियुनि मां पाणी वहण जो शोर ॿुधण में ईंदो आहे ऐं पाणीअ जो
रस्तनि ते वहणु हिकु सुहिणो नज़ारो पेश कंदो आहे। इन मौक़े ते अक्सर नंढा ॿार गोॾ ऐं गंजीअ में मींहं मां विहिजण जो मज़ो वठंदा आहिनि ऐं गर्मीअ जे मारियल बदन ते जॾहिं मींहं जा थधिड़ा फुड़ा किरंदा आहिनि त हिकु अजीब फ़रहत महसूसु थींदी आहे। मींहुं अल्लाह ताला जी रहमत आहे ऐं उहो ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि लाइ हिकु अज़ीम नेमत आहे जिते जी आबादी ऐं पीअण जे पाणीअ जो घणो तणो दारोमदार बरसाति ते आहे, जहिड़ोकि सिंध जा जाबलू थर ऐं काछे वारा इलाइक़ा जिन जी आबादीअ ऐं पीअण जे पाणी जो दारोमदार मींहं जे पाणीअ ते हूंदो आहे। मींहुं वसण करे मैदानी इलाइक़नि में तमामु सुहिणा गाह फुटंदा आहिनि, जंहिं करे माल मता बि ख़ुशि रहंदो आहे। तोए इस्तारो माना उधारो वठणु। अहिड़ा लफ़्ज़ जेके तशबीह बदिरां सिधो संओं इस्तेमालु थियनि उन्हनि खे इस्तारो सॾिजे थो। जीअं हू शींहुं आहे। मथिएं जुमिले में शींहुं लफ़्ज़ इस्तारे तौरु इस्तेमालु थियल आहे। अव्हां हेठि ॾिनल जुमिलनि मां इस्तारे वारा लफ़्ज़ चूंडे लिखो। जुमिलो पहिरियों, तूं चंडु आहीं। जुमिलो ॿियो, हीउ ॿारड़ो गुलाब जो गुल आहे। जी दोस्तो, हाणे पहिरें जुमिले में चंडु जेको आहे इस्तारो आहे ऐं ॿिए जुमिले में गुलाब जो गुल इस्तारो आहे। इस्तारो माना तशबीह, तशबीह माना भेट करणु। तूं चंडु आहीं। हाणे तूं जेको आहे हिते इन जी भेट चंड सां आहे। नंबर ॿियो, हीउ ॿारड़ो गुलाब जो गुल आहे। गुलाब जो गुल, त हाणे हिते चंडु ऐं हिते गुलाब जो गुल, ही ॿई लफ़्ज़ हिननि जुमिलनि में इस्तारो आहिनि।